अस्सलाम वालेकुम मुझा प्यारा भाइरो। उम्मीद है तव्हां सब खिरखिरे सां हूंदो, ख़ुशि हूंदो, जाती बि रहंदो, खिलंदा रहंदो, मुस्कुराईंदा रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। जीअं त मां तव्हांजो दोस्त सजाद अली हिसपाणी, मां तव्हांजे लाइ हिकिड़ी ॾाढी ख़ुशी जी ख़बर खणी आयो आहियां। मुंहिंजा प्यारा भाइर जेके मुंहिंजा ॾिसनि था, मां उन्हनि जे लाइ ही वीडियो आंदी आहे जेके ख़ासि करे बेरोज़गार आहिनि, जंहिंखे रोज़गार जी तलाश आहे, जंहिंखे को रोज़गार नथो मिले, या मुंहिंजा मज़दूर हज़रात जेके ॿाहिरि आहिनि ॾाढा मज़दूरी करे करे तंग थी विया आहिनि, चवनि था यार असांखे को अहिड़ो रोज़गार हुजे जंहिंसां असां सुठो पैसो कमाए सघूं। मां उन्हनि भाइरनि जे लाइ ही ख़ुशी जी ख़बर आंदी आहे त अगरि उन्हनि वटि ही टच मोबाइल आहे, चाहे टच मोबाइल केतिरे जी बि हुजे, 5,000 जी हुजे, 3,000 जी हुजे, सिर्फ़ु टच मोबाइल हुजे, उन में यूट्यूब हुजे ऐं गूगल जेको आहे सॉफ्टवेयर हुजे, ॿई सॉफ्टवेयर हुजनि, तव्हां उहा टच मोबाइल तव्हां वठो। उन टच मोबाइल सां तव्हां ही मुंहिंजो कोर्स जेको आहे मुकमल कोर्स कजो। इंशाअल्लाह उमेद आहे मुंहिंजे परवरदिगार में त तव्हां साल जे अंदरि कंहिं न कंहिं रोज़गार सां लॻी वेंदो। सिर्फ़ु तव्हांखे महिनत करणी पवंदी, छो त हिन में महिनत वारो कमु आहे। तव्हां ही महिनत कंदव त इंशाअल्लाह मां चवां थो तव्हां 5 सालनि जी महिनत में तव्हां वटि जेका आहे पंहिंजी हिकिड़ी सुठी कार हूंदी ऐं सुठो बंगलो थी सघे थो। तव्हां अगरि महिनत कंदव त मुंहिंजी ही ज़रूरु वीडियो ॾिसो, छो त मां तव्हां भाइरनि जे लाइ आंदो आहे रोज़गार जो सिस्टम। जेके मुंहिंजा भाइर ख़ासि करे जेके रोज़ी जी तलाश में आहिनि, चवनि था यार असांखे को सुठी रोज़गार मिली सघे त असां पंहिंजे बच्चनि जो जेको आहे गुज़र सफ़र सुठो करे सघूं ऐं असांखे जेको आहे कंहिंजे आॾो हथु करण जी ज़रूरत न पए, असां पंहिंजा पैसा कमाए पंहिंजे पाण ते माना ख़र्चु कयूं। त महिरबानी करे मुंहिंजा प्यारा भाइर जेके ख़ासि करे बेरोज़गार हज़रात मुंहिंजी ही वीडियो ॾिसनि था, मां उन्हनि खे रिक्वेस्ट थो कयां त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कजो। त मां तव्हांजे लाइ ही कोर्स आंदो आहे, सुठो कोर्स आहे, ही कोर्स कजो। इंशाअल्लाह तव्हां सुठा पैसा हिन मां कमाए सघो था, सिर्फ़ु तव्हांखे महिनत जी ज़रूरत लॻंदी।